मैं यहाँ मोहम्मद सुलेमान आरी जो असो मेहमान है मोहतरम जनाब अली रज़ा आरिज़ साहब जन असा एक नओ सिलसिलो शुरू किया आहे समाज में नेक कम की एप्रिसिएशन उन सिलसिले में लाड़काणी मरीजन के पानी पियाण जो नेक अमल सर मुझो सिविल अस्पताल लाड़कानी में दवा के सिलसिले में अचण थियो उते छा त मूंखे हिकिड़ो मंज़र नज़र आयो त चंद बेलोभ इंसान हुया जेके गरीब बेसहारा मरीजन के शदीद गर्मी में भी फी सबीलिल्लाह पानी शरबत ORS पियारे रहा हुया। तो सर तव्हां जी नज़र में या तव्हां इन अमल के जेको नेकीअ जो कमु आहे हिकिड़ो समाजी कमु आहे हिकिड़ो मुआशरे जो भलो अमल आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? सर CMC हॉस्पिटल OPD ब्लॉक में जनाब अमजद अली बिजरानी MA साहब, जनाब काजम अली भुट्टो डायरेक्टर फिनांस, फकीर अकबर अली वकाल जुनेजो स्टोर कीपर अब्दुल रसूल भुट्टो, साबिका सुपरवाइजर नूर मोहम्मद मस्तूर उन साकार में बे भी काफ़ी स्टाफ वारा समाज कंदड़ जज्बो रखंदड़ उते कुछ डॉक्टर कुछ हुन सां साकारी स्टाफ वारा हुया। अॼु दुनिया में मदर टेरेसा, ईदी, डॉक्टर अदीब मिस्किन जान खान कोसो पंहिंजूं ज़िंदगियूं गरीब बेसहारा माण्हुनि लाइ वक़ुफ़ करे छॾी यतीम ॿारनि खे पनाह ॾिनी, बुख वारनि खे खाधो ॾिनो, चैरिटी क़ाइमु कई। साॻियो कमु CMC हॉस्पिटल लालकाणे में मरीज़नि खे पाणी पियारण जो बंदोबस्तु कयो आहे। सख़्त गर्मी लॻभॻि 50 सेंटीग्रेड माहौल में ही असांजा इंसान दोस्त उहे उते पाणीअ जो बंदोबस्तु शरबत ORS जो हॉस्पिटल में जे OPD गरीब मरीज बेड 5 माण्हुनि जे लाइ करे रहिया। समाज में नेशनल मंडेला चयो आहे त जेको इंसान समाज में ख़िदमत करे थो उहो दुनिया जो अज़ीम माण्हू आहे। ही नौजवान भी अज़ीम माण्हू आहिनि। हुजूर साईं जन जी हदीस आहे त कुतो सख़्त गर्मीअ में उन में खूह जे टियों तरफ़ फिरी रहियो अरब उनखे पाणी पियारियो। हुजूर साईं जन चयो त ही अरब जन्नती आहे। समाज जो असली हुस्न हिक ॿिए जा हथ पकड़ण, हिक ॿिए जा ॻोड़ा उगण आहिनि। उहो कमु असांजे समाज जे हॉस्पिटल जे मुलाज़िम उतां जे इंतज़ामिया उते जेको आहे सो पाणीअ जो बंदोबस्तु करे उन्हनि खे असीं उतां पंहिंजे इदारे तरफ़ां पंहिंजे ब्रॉडकास्ट जे तरफ़ां सलाम पेश कयूं था। थैंक यू।